ज़हर ज़िंदगिया। वैसे तव्हांखे ख़ैर में घुरायो हो? अचो ही वटि पैसा वॾे भोतार पैसा ॾिना आहिनि ऐं चयाईं त वरी न्याणी जे ॾाज ॾियण जो बंदोबस्तु कर। घणा पैसा ॾिना अथसि? गणिया त न आहिनि पर हुया सभु हज़ार जा नोट। अंदाज़न लख न थींदो त 60-70 हज़ार त हूंदा ई हूंदा। 60-70 हज़ार पोड़े खे मिलिया आहिनि। अचे राति गुलाम त न्यू था पोड़े खे ॾारो। पैसा मां संभाले रखां थी। सुभाणे पाड़े वारी माईअ खे वठी ऐं मीरा खे गॾु वठी वञी उनजी पसंदि जो दाज वठी ईंदसि। ठीकु आहे। कलसूम, मूं तोखे जेका इज़त बख़्शी हुई तूं उन इज़त जे क़ाबिल ई नाहीं। मुंहिंजो गुनाह? हर ॻाल्हि खां बाख़बर हुअण जे बेख़बर हुअण जी कोशिश न कर। मूं सम्झो त मूं वांगुरु तोते बि ग़लति इल्ज़ाम हणी बदनाम करण जी कोशिश कई वई हुई। इहा हक़ीक़त आहे। बस कूड़ी कंहिं जाइ जी। वधीक मूंखे तूं बेवकूफ़ बनाइण जी कोशिश न कर। मूंखे थी बेवकूफ़ बणाए? हालार ख़ान खे बेवकूफ़ थी बणाई? कलसूम, तूं नटू टटड़े कमाल ख़ान जे इशारे ते नचण वारी गुॾी आहीं। नचण वारी गुॾी। तुंहिंजी हैसियत ई आहे। तूं छा ॼाणे इज़त मां? तूं कमाल जे चवण में अची उनजी बच ते उनजी चुर्च ते मूंखे सॼी बिरादरीअ में मुंहिंजे तर में मुंहिंजे राज में मूंखे बदनाम कयो अथई। एतिरो वक़्तु मां सिर्फ़ु इन्हीअ करे ख़ामोश हुयुसि जो मूं वटि को बि सबूत कोन हो। ऐं हाणे सबूतनि सां गॾु मूं वटि शाहिद बि आहिनि। तमामु जल्द पाण मथां बेगुनाही ऐं मूं मथां लॻल कारो दाग़ तोखे रईस गफ़ार ख़ान जे साम्हूं थो बीहारियां। मां बि ॾिसां थो इहो रईस गफ़ार ख़ान कहिड़ो फ़ैसिलो थो करे। हिकु भेरो तोखे उन जे साम्हूं सिर्फ़ु बीहारियां। हाणे छा थींदो? जेकॾहिं मूंखे ॿीहर ॻोठ वारनि जे साम्हूं मुंहिंजी इज़त खे नीलाम कयो वियो त पोइ मुंहिंजो छा थींदो? पहिरियां ई मुंहिंजे यदे जे विच में इख़्तिलाफ़ पिया हलनि। मां तव्हांजे तरफ़ खां को मसइलो नथो चाहियां। सरकार मूंखे जेकॾहिं हालात पकड़े वञनि हा त मां उन्हनि जी सट सही वञा हा, पर रमज़ान मथां को बि भरोसो न आहे। ॿिनि पादरनि सां वात खोले वेंदो। जॾहिं तोखे रमज़ान जी ख़बर हुई त हलार खे तूं हथ ॾियां, पर तो भॼी पंहिंजी जान छॾाई ऐं हाणे वरी तो चईं त काश मूंखे पकड़े हा। सरकार, मूं सोचियो त रमज़ान बि निकिरी वेंदो, पर बस वधीक पंहिंजी सफ़ाई पेश करे मुंहिंजो दिमाग़ ख़राब न कर। हिते जो हिते न पूरो कयां। सरकार, जेको थियणो हो सो थी वियो। अॻिते छा हुकुम आहे? तव्हां वञी हलार जे मथां नज़र रखो। जेकॾहिं हू रमज़ान मां हथ कढनि था तव्हां रमज़ान खे पूरो करे छॾियो। पोइ इल्ज़ाम हलार मथां आणो। छा असां पंहिंजे साथीअ खे मारूं? माफ़ कयो सरकार, माफ़ कयो। मूंखे पूरी पक आहे त इहो हालार रमज़ान जे मथां टार्चर करे उनखां पूरी हक़ीक़त मालूम कंदो ऐं पोइ रमज़ान खे अचे अदा जे साम्हूं बीहारींदो। जेकॾहिं ईअं थिए थो त पोइ अदा मूंखे पूरी मिल्कियत मां बेदख़ल करण में देरी न कंदो। इहो सभु कुझु तव्हांजी नादानी जे करे थिए थो। हिन वक़्तु अचण खां पहिरियां मां तव्हां ॿिन्ही खे पूरो करे छॾियां। हिन चकर जेकॾहिं तो लापरवाही कई त पोइ तोखे मूंखां केरु बचाए कोन सघंदो। छो त कमाल ख़ान उहो कारीगर आहे जेको कॾहिं पंहिंजो वेर न आहे छॾींदो, कॾहिं न। अरे
अदा वदा जे खौफ़ मां ॻोठ छॾियूं त कोन थो वञे। हाँ यार ईअं बि थी सघे थो अकेले त करेसि पुछऊं त वञे करे थो। ओ गुलाम गुलाम होय गुलाम हेॾे 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 अच। अरे बाबा अचा तो अचा भॻो कोन थो वञा हेव तो फाटेव। गुलाम ॻोठ छॾियूं भॻो त कोन थो वञे। अरे बाबा मां तव्हां जा ई कम सां आहियां। पोइ अञा ताईं छा कयो अथई? अॼु राति बुकी न आहे सुभाणे राति बुकी आहे। अञा 7-8 रातियूं आहिनि। आओ नखो बाद में जेकॾहिं नाकाम वञा त मुंहिंजो कंधु तव्हांजी कुहाड़ी। त पोइ हिन में शक न सम्झजांइ ऐं न वरी काराम जी अपील बि कजांइ। अरे बाबा न तव्हां में शक न वरी तव्हां मुरहम जी उमेद है का। हा लुकमान हाणे तूं बि कन खोले ॿुधी छॾ। वक़्त खां पहिरियां हाणे जेकॾहिं वाट वेंदे मूंखे सॾु करे ॻाल्हायव या वरी धमकाइण जी कोशिश कयव त यादि रखिजो गुलाम अहिड़ो कंदो कंदो जो तव्हांजो वॾो भाउ बि कोन मेरे सघंदो सम्झव। जी बोल बराबरि फोन था मुझे को आसा ॻाल्हाए तो सही फोन तो मिलायसि। तूं ॻाल्हाईंदी? ॻाल्हाईंदीसि तूं पर मां जेको कुझु बि तोखे ॿुधाईंदो वञा न उहो चइजांइसि। अञा त घर में आई न आहे हो ॾिस अधे जी हालत त ॾिस जेकॾहिं भाॼाई साम्हूं अची वई पोइ दादा जी हालत ॾिसण वटां हूंदी साईं। चरिया शादीअ खां पोइ ॿी ॻाल्हि आहे हाणे जेको आहे न थोरो इंसान खे शर्म करणु घुरिजे। बेशर्मा अदी ओदी बराबरि हाँ सबुर मिलाया थी नंबर। हा मिलाए जी चवा। हाँ छोरी छा पई करी? अकुल कर भाॼाई खे छोरी चवे तो मूंखे धक कयो। हा छा थियो छोरी? 2 मिंट ॻाल्हायां थी तोसां। तो मूंखे धक छो आयो? तूं तुंहिंजी भाॼाई आहे तूं मूंखे छोरी छोरी छो थी चवीं? हा भाॼाई मुंहिंजी हाणे आ उन खां पहिरीं मुंहिंजी सहेली आ। मां उनखे छोरी चवां निभागी चवां माई चवां तुंहिंजो छा वञे? अले रे अधी त सफ़ा होश ई विञाए बस कई बाबा मूं हे ॾिस कन पकड़िया बस। अञा किथे ॻाल्हि आहे पुट रुगी भाॼाई पढ़ण जी अचे पोइ भाॼाई अधी पटाणी मिली करे तुंहिंजा ॼूंटा पटे तुंहिंजी तरी मिसाल न कनि त जीअं तोखे वणे तीअं कजाए। बंदि कर फोन बंदि कर पटाणी फोन बंदि कर मूंखे न आहे ॻाल्हाइणो बस। तूं उको न ॻाल्हा मां पंहिंजी सहेली सां पाण ॻाल्हाईंदमि। हाँ छोरी छा मसलो हुयो? ही तो वारो घोट आहे न आकड़ पियो करे ये त कन छिकिया मांस। फज़ीलत ई छा बि करे अकुल कर छोरी। चुप कर। छो माट कया? तो सा नया ही तो वारो घोट ट्रीको पियो करे। छा तो चवे? अम्मा ही बाबा के शहर मोकलियो हुई तुंहिंजे वनवा जो सामान घुरायो अथसि। भला छा छा घुरायो अथव? छा छा ॿुधाइसि चइसि पिस्ता बादाम काजू अखरोट नेज़ा नर छुआरा किशमिश सभु शइ घुराई अथव 4 मगज़ बि घुराया अथव। जेको बि तो ॻाल्हायो न भाॼाई सभु ॿुधो। प्रीत सही तूं मूंखे बेवकूफ़ बणाईंदी अहिड़ा चबा तो हणाइनि यादि कदी वदा जी जेको पाण बेवकूफ़ जो उनखे माण्हू बेवकूफ़ क्या बणाईंदो? हा जाए क़ुरान मानी खणी अचां? तरसादा वारा अचनि उन्हनि जे अचण जो त को टाइम ई नाहे उन्हनि जो इंतज़ार अजाई तो करी। हूं बि मूंखे एतिरी बुख कोन्हे लॻी हेसि ताईं अदा वारा बि अची वेंदा। ही जो बुकीअ जो सॾु मिलियो आहे इहो भरींदे या पोइ मां घर वेठी हुजां? तूं छा चईं थी सॾु भरियूं या न? मुंहिंजे चवण या न चवण सां कहिड़ो फ़र्क़ु थो पवे? उहे कहिड़ा तव्हां मुंहिंजे चवण ते हलंदा आहियो? तोखे हिन घर जी पग पंहिंजे मथे ते रखण जो वॾो शौक़ु आहे पर मुंहिंजे जहिड़े तुंहिंजो इहो ख्वाबु पूरो कोन थींदो। मूंखे पग न घुरिजे जेकॾहिं ज़ाल सां को सलाह सवाब कंदे त इन में कहिड़ो ॾोह आहे? मां त तोखे राय पुछी पर जे नसीह जो किताब तूं खोले वे त मां छा कयां? मूं ॻाल्हाइण खां ई तौबा कई बसि इहो ॿुधाए त सॾु भरबो या न? तरस अदा वारा रात अचनि सलाह करे ॿुधाईंदो। अरे तूं ई ॿुधा खैरू हिन मसइले खे कीअं मुंहुं ॾियूं? इन जो मक़सद त कमाल खान होश में ई नाहे ऐं रमज़ान खे हालार वारनि खां न छॾायोसीं त तव्हांखे कुही फिटो कंदो ईअं न? हा खैरू उन करे तोसां सलाह पिया कयूं तूं वॾो गिरनारी आहीं ॾे का सलाह। जंहिंमें पादर सहण जी सप ई नाहे पोइ उन्हनि सां अहिड़ा राज़ छो पिया सलियो? हिननि इहो ई सोचियो हूंदो त रईस कमाल खान हूंदे असां में हथ केरु विझंदो?
इहा हिननि जी सोच ग़लति आहे महबूब। अॼुकल्ह माण्हू वतन था नांगनि तां खलू लाहींदा, कमाल खान खे ॾिसी ख़ामोश थो रही वेंदा। तूं बि सही आहीं, पर हाणे ॾे सलाह त रमज़ान खे कीअं छॾायूं। इहा तोखे पक आहे त हालार उनखे ओताक में ई बंदि कयो आहे। राति ई घिड़ूं था हालार जी ओताक में, पोइ जेको थियो ॾिठो वेंदो। पहिरियों पहिरें ते हर माह ज़रूर बीठा हूंदा। भली पहिरियों ॾियनि, पर उन्हनि खे ख़बर ई नाहे त कमीणा ॿिया बि घणा, पर खेरूअ जी बूटी बि आहे। कमाल खे मञाए वठो, हू नंढो आहे ऐं असांजे मथां फर्ज़ थो बणिजे त असां हुनजो वधि में वधि ख़्यालु रखूं। रुखसार बेगम, हुनजो मूंखे वधि मां वधि ख़्यालु आहे, पर हू मूंसां ॻाल्हाइण ई पसंदि नथो करे, त मां छा कयां? हू तव्हां सां ॻाल्हाइण नथो चाहे ऐं तव्हां हुनखे मञणु नथा चाहियो। साईं, इन्हनि ॻाल्हियुनि सां त अञा बि तव्हां ॿिन्हिनि जी नफ़रत वधी वेंदी न। इन ॻाल्हि खे मां सम्झां थो ऐं मां हुनखे मञाइण लाइ तयारु बि आहियां, पर हू मुंहिंजे साम्हूं अचण ई नथो चाहे। मां ओताक ते थो वञा त हू ओताक खां निकिरी थो वञे, मां घर थो अचां त हू ओताक ते हलियो थो वञे। साईं, जेकॾहिं तव्हां हुनखे मञाइण चाहियो था न त हिन वक़्तु कमाल ओताक ते हूंदो, तव्हां उते वञोसि। ओताक ते न रुखसार बेगम, ओताक ते न। राति घर ईंदो न, पोइ तूं मां ॿई गॾिजी हुन सां ॻाल्हाईंदासीं। ओताक ते घणा कन ॿुधण लाइ आहिनि ऐं जेतिरा कन ॿुधंदा ओतिरियूं ॻाल्हियूं थींदियूं। कलसूम, मां ॻाल्हि खे सम्झां पियो, पर तूं ॻाल्हि खे कोन थी सम्झी। हाणे जे हालहार मूंखे ॿीहर फ़ैसिले में वठी अची बीहारियो न, त मां को बि कूड़ न ॻाल्हाईंदसि। हिन जो मक़सदु त तूं मूं मथां बीही वेंदी आहे। हा कमाल, मूं वटि ॿी का वाट बि कान्हे। जेकॾहिं तूं हक़ीक़त हालार खे ॿुधाई त पोइ फ़ैसिले में हू तोखे तलाक ॾेई छॾींदो, न पोइ तूं हिन तरह जी रहंदी न हुन तरह जी। ख़बर आहे मूंखे कमाल, हुन खां पोइ सवाइ मौत जे मूं वटि ॿी का बि वाट न रहंदी। इन खां पहिरियां जेकॾहिं हालार तोखे अचे फ़ैसिले में अदा जे साम्हूं बीहारे, हुन खां बहितर आहे तूं हालार खे ज़हर ॾेई मारे छॾ। ठीकु आहे, हालार खे ख़तमु करण खां पोइ तूं मूंखे सहारो ॾींदे, इहो वाइदो करीं थो? मां तोसां पको वाइदो थो कयां, जीअं ई तूं हालार खे ज़हर ॾेई पूरो कंदी, तुंहिंजे घर ॿाहिरां जेको रस्तो आहे मां उते गाॾी बीहारे छॾींदुसि। सिर्फ़ु तोखे घरां निकिरी हुन गाॾी में वेहणो आहे। कमाल, इन कम खां पोइ त मां तव्हांजे बंगले ते त नथी रही सघां, पोइ किथे रहंदे मूंखे? मूं नओं बंगलो वरितो आहे, जंहिंजी ख़बर न अदा खे आहे न ई ॻोठ वारनि खे। नओं बंगलो? हा कलसूम, उहो बंगलो सिर्फ़ु तो लाइ वरितो आहे ऐं निकाह खां पोइ तूं ऐं मां हुन बंगले में रहंदासीं। ठीकु आहे कमाल, मां तो मथां भरोसो कयां थी। त पोइ ॿुधाए मूंखे, तूं कॾहिं थी हालार खे ज़हर जो प्यालो प्यारी? ॿुध, सुभाणे 12 बजे उन्ही जाइ ते ज़हर खणी अचिजांइ। मां 2 पेरनि जी मानीअ में ज़हर मिलाए हालार खे खाराईंदसि। ठीकु आहे कलसूम, मां सुभाणे पहुची वेंदुसि, पर तूं थोरो घर मां ख़्याल सां निकिरजांइ, जीअं तोखे केरु ॾिसी न वठे। मूं तरफ़ां तूं बेफ़िक्र रहो कमाल। हा, अॻिते जी पारत अथई, छो त ही सॼो कमु मां तुंहिंजे भरोसे ते पई कयां। मूं वाइदो कयो आहे तोसां कलसूम, तोसां धोखो न थींदो। कमाल खान वो कारीगर आहे जेको कॾहिं पंहिंजो वेर नाहे छॾींदो, कॾहिं न। भला फकीरानी का तबीयत में बेहतरी बाई थई है न? मालिक जा करम आहिनि, हाणे मां बिल्कुलु ठीकु आहियां। अम्मा अचे ही वठ, ही तुझे लाइ फ्रूट आदो थमाए, जीअं खाए त बुत में जान पवई ऐं अधीअ जी शादीअ ते जुम रहणी सघी। अलाह साईं तोखे वॾी हयाती ॾे पुट, माउ पीउ जी ख़िदमत कंदो रहंदे त
अलाह साईं तोखे अॾे छॾींदो। अम्मा तूं ईअं ई दुआऊं कंदी रह, सभु ठीकु थी वेंदो। मूं लाइ छा आंदो अथई गुलाम? साईं तव्हां अंदरि हलो, तव्हां जे लाइ घणो कुझु आंदो आहे। अचो। अदा एतिरो जल्दी मटिजी वेंदो? मूं त इहो सोचियो बि न हो। मां आहे सॻो पुटु, जेकॾहिं गुलाम खे अहसासु थी वियो आहे त पोइ हाणे असांखे घुरिजे त हुनजे मथां शक न कयूं पुटु। हा बाबा, हाणे असांजो शक अदा मथां अजायो आहे। अमां अलाह ईमान ॾींदुसि, बाक़ी हाल पूरा बस अम्मा, मां तुंहिंजी शादी ॾिसां, पोइ भली मूंखे मौत बि अचे न त क़बूल आहे। साईं ही वठो गोरियूं, राति पापा अम्मा मीरा खे ॾेई छॾी आई खाते में, अचे वठो। तो गुलाम ये ज़हर जो गोरियूं तो नहीं चढ़ी आ छा? ज़हर जी हुजनि त तूं ऐं मां बधिजी वञो। बाक़ी ही गोरियूं छा जूं आहिनि? नशे जूं गोरियूं हुन लाली, नशे जूं। गुलाम हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, तूं छा करण वारो आहीं? बस जेतिरो तोखे चयो आहे न, तूं उनजो ख्यालु कर। ठीकु आहे गुलाम, मां राति मानी पाण कंदसि ऐं सॼे घर लाइ कंदसि। बस साईं कमु अहिड़ो कजाए जे पापा अम्मा ऐं अदीअ खे असांजे मथां को बि शक न पए। न को बि शक न पवंदो, पर तूं अहिड़ो को कमु न कजांइ जो असांजे मथां कंहिंखे शक पवे। नफ्स ॾे ख़बर जेका रमज़ान जी ॻाल्हि कई आहे, छा इहा वॾे लाइ साम्हूं कंदो? रमज़ान कमाल खान जे ख़ौफ़ खां वॾेरे से साम्हूं फिरी वेंदो। रमज़ान तो फिरे, रमज़ान जे वॾनि खे बि मां फिरण न ॾींदुसि, त उन्हनि जो बचड़ो आहे। वञो वठी चएसि रमज़ान तो फिरे। हलाल खान, मां त चवां थो हिनखे अञा पको कयूं, ईअं जल्दबाज़ी करे रइस गफ़ार खान जे अॻियां पेश न कयूं। कम असुल सफ़ा पको कबो, तूं बेफ़िक्र थी। शिकार अची वियो हलाल खान। छा अॼु मूंखे वॾेरे जे साम्हूं वठी था हलो? असां हाणे इरादो मटाए छॾियो आहे, छो त तोखे हाणे रेज़ गफ़ार खान जे साम्हूं पेश करण सां असांजो को बि मसइलो हल न थींदो। पोइ मूं लाइ छा सोचियो अथो? रमज़ान, तोखे मरणो पवंदो। छा मूंखे मारी दो? हा रमज़ान, तो लाइ असां कपर तयार करे छॾी आहे। अॼु राति तोखे हितां वठी वेंदासीं ऐं उन कपर में तोखे दफ़न कंदासीं, ऐं उन खां पोइ तुंहिंजे माइटनि खे बि तुंहिंजो लाश हथ न ईंदो। राम कर हलाल खान, मूं मथां राम कर। जेको तूं मूंखां पुछो मूं सच सच ॿुधाए छॾियो आहे। ॻाल्हि ॿुध रमज़ान, तो त पंहिंजी सॼी हक़ीक़त असांखे ॿुधाए छॾी आहे, सॼी ॻाल्हि ॿुधाए छॾी अथई। हाणे जेकॾहिं असां तोखे हितां छॾींदासीं बि, ख़बर अथई इहो कमाल खान तोखे जीअरो कोन छॾींदो, मरणो त तोखे हर हाल में पवंदो। पोइ छो न तोखे असां मौत ॾेई छॾियो, मौत। राम कर हलाल खान, ख़ुदा जे वास्ते राम कर। ज़ालिम जे मथां रहम करण मज़लूमनि जे मथां ज़ुल्म जे बराबरि आहे। वठी वञोसि, हिनखे वञी कमरे में बंदि कयो, राति जो हिनखे पूरो कंदासीं। रमज़ान, अॼोको ॾींहुं अथई, पंहिंजे ख़ुदा खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठ। लाहौती वठी वञीसि। राम कयो हलाल खान, ख़ुदा जे वास्ते मुझे राम कयो। सुठो ख़ौफ़ ॾियो रखी हलाल खान। बत हाणे ॿुधाए, अञा ही फिरंदो? राति जो अञा हिकिड़ी ॿी बि उछल ॾियणी आहे हिनखे। कॾहिं न बाबा रे सुजिया केॾो लंबो अची वञे। साईं गफ़ार जे सोफ़े ते वेही छा पियो करी? जीजा ईअं वेही पियो ॾिसां, नरम आहे न? ॻाल्हि त ॿुध, हिते तूं कमु करण लाइ आयो आहीं या सोफ़नि ते वेहण जे लाइ आयो आहीं? जीजा मां जल पटाको समूरे कम खे ॿुहारी ॾेई छॾियमि। ॿियो सफ़ाई करे छॾी अथई? पूरे बंगले जी सफ़ाई करे, किचन साफ़ करे, थां बि धोई छॾिया आहिनि। जीजा बाक़ी कहिड़ो कमु रहियल आहे जंहिंखे ॿुहारो ॾियां? भला ॻाल्हि त ॿुध, चांहि ठाहिण ईंदी अथई? चांहि अहिड़ी तयारु कंदो आहे जीजा, पीअण सां दिमाग़ मां ठकाई निकिरी वेंदा आहिनि। ठीकु आहे, त वञी चांहि ठाहे अचु। मां बि अॼु ॾिसां त दिमाग़ मां ठकाव कीअं था निकिरनि।
पर चांहि भली ठाहे अचिजांइ। जीजा मां झल पटाको आं, चांहि खे असुल ॿाहिरो ॾेई थो वठां। ही छा चई इहो? चांहि खे ॿाहिरो ॾेई थो वठां? हे चांहि ठाहे थो वठां? अलाए त अलाए छा थो। गुलाम कोशिश में लॻो पियो आहे। हाणे तूं रबनि वारनि सां का बि खिणात न कजांइ। हेॾां जेकर छिक छिका रही ऐं गुलाम होॾां कमु कयो त ऐं सॼो इल्ज़ाम असांजे मथां ईंदो ऐं चवंदा त इहो कमु कराइण वारा इहे आहिनि। तव्हां पंहिंजे पाण खे केॾो बि लिकायो, पर गुलाम जेको नुक़सान कंदो न, उनजो इल्ज़ाम तव्हां ते ई ईंदो। भली ॻोठ वारा असां ते शक बि न कनि, पर अदा जेका इहा भाॼाई आहे न, इहा असांखे ज़रूरु फसाईंदी। अदा भाॼाई वीचारी दरवेशाणी आहे, पाण खे सुठियूं सलाहूं ॾींदी आहे, पर पाण हुन मथां अमल ई कोन था कयूं। जेकॾहिं तुंहिंजी नज़र में ही दरवेशाणी आहे न, त पोइ हिन जो जीअरे तूं मुक़बरो ठाराए छॾ ऐं हिन मुक़बरे जो मुज़ावर बणिजी वेही रहो। जाम कमाईंदे, जाम। जीअरे ते छा, मरण खां पोइ बि न मुंहिंजी क़बर खे तूं पको न कराईंदी। भाॼाई हे तो मुंहिंजो वाइदो आहे, तुंहिंजी क़बर खे पको मां कराईंदुसि, बसि तूं सिर्फ़ु मर त सही न, असांजी जान छुटी। जे वक़्तु आयो त मरंदसि, पर तव्हांजी बदुआउनि सां कोन मरंदसि मां। असां तोखे बददुआ छो ॾींदासीं वज़ीर? पर जेकॾहिं तूं मरी वई त असांखे मानी केरु पचाए ॾींदो आहे? अदा रबनि जो भत खाइबो? कुर्बान छाजो भत? रबनि जी शादी जो भत, ॿियो छाजो? कुर्बान अहिड़े क़िस्म जी मज़ाक़ी मां बर्दाश्त कोन कंदुसि। अदा मूंसां वाइदो कयो आहे ऐं वाइदो पंहिंजो पूरो कंदो। अदा जेकॾहिं न सच में रबनि जी शादी थिए थी ऐं तोखे भत खाइणो आहे न, तूं भत खाइजांइ, रबनि जी शादीअ जो न, पंहिंजे भाउ जे कांधे पे जो। ख़ैर घुर दिलि न ला, मूं मथां भरोसो रख। जेकॾहिं गुलाम पंहिंजे मक़सद में कामयाब न वियो त तोसां मुंहिंजो वाइदो आहे त उन ई राति कुंवार खे वनवा मूं खणंदासीं। जेसी ताईं असां पंहिंजे मक़सद में कामयाब नथा वञूं, एसी ताईं तोखे इहो ई ज़ाहिर करणो आहे त रबनि जी शादी मां असां बि ख़ुशि आहियूं, असांखे को बि एतिराज़ कोन्हे। सुभाणे बुकी जो सॾु बि भरणो। वज़ीरा तूं बुकी जो सॾु भरे अचजांइ ऐं मर्दाणो सॾु पाण भरे ईंदासीं। ठीकु आहे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।